अहम ख़बर के कराची खड़ियों कराची के शाहराह फैसल वाले इलाके में रोड हादसे सबब 3 ॼणा फोत थी विया आहिनि। शाहराह फैसल ते अवामी मरकज़ वटि रोड हादसो पेश आयो आहे जंहिंमें पीउ ऐं संदसि 2 धीअरूं फोत थी वियूं आहिनि। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। इतलाह ते पुलिस पहुची फौतनि जा मड़ अस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त पीउ धीअरुनि खे स्कूल छॾणु वञी रहियो हुयो त हादसो पेश आयो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। कराची जे शाहराह फैसल वारे इलाके में रोड हादसे सबब 3 ॼणा फोत थी विया आहिनि। शाहराह फैसल ते अवामी मरकज़ रोड वटि हादसो थियो आहे जंहिंमें पीउ ऐं धीअरुनि समेत फोत थी विया आहिनि। इतलाह ते पुलिस पहुची फौतनि जा मड़ अस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। इंतहाई अफ़सोस जोगी ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। पुलिस जो चवणु आहे त पीउ धीअरुनि खे स्कूल छॾण लाइ वञी रहियो हुयो त हादसो पेश आयो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। कराची जे शाहराह फैसल वारे इलाके में रोड हादसो थियो आहे जंहिंमें 3 ॼणा फोत थी विया आहिनि। इंतहाई अफ़सोस जोगी ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। शाहराह फैसल ते अवामी मरकज़ वटि रोड हादसो थियो आहे जंहिंमें पीउ धीअरुनि समेत फोत थी वियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची फौतनि जा मड़ अस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त पीउ धीअरुनि खे स्कूल छॾण जे लाइ वञी रहियो हुयो त हादसो थियो।